नाज़रीन, टर्नर मोहम्मद ख़ान करोड़ रुपयनि जी लाॻत सां ठहियल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जी बिल्डिंग इंतिज़ामिया जी बेदानी सबबि उजड़ी वियो, जंहिंखे शहर जे सियासी समाजी तंज़ीमनि सैनाबंदनि धुरियुनि पारां पंहिंजी ज़ाती ख़र्च सां बिल्डिंग जी सफ़ाई ऐं रंग रोगन कराए रांदियुनि जूं सरगर्मियूं शुरू करे छॾियूं आहिनि। उन सिलसिले में मुख़्तलिफ़ इदारे जा ऑफिसर ऐं शहरी बैडमिंटन खेॾणु अची रहिया आहिनि। ॿिए तरफ़ बैडमिंटन जो हिकु रोज़ा टूर्नामेंट मुनक़द कयो वियो आहे, जंहिंमें सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि डिग्री, मातली, सेवान, टर्नर मोहम्मद ख़ान जूं टीमूं हिसो वठंदियूं। उन सां गॾोगॾु शहर जे कॉलेज ऐं स्कूली शागिर्दनि पिणु थींदड़ टूर्नामेंट में भरपूर हिसो वठण जी ख़्वाहिश ज़ाहिर कई। समाजी तंज़ीम ऐं सान्याबंदनि पारां इंतिज़ामिया खे अपील कई वई आहे त करोड़ रुपयनि जी लाॻत सां ठहियल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जी बिल्डिंग जी मालिकी करे रांदियुनि वारी सरगर्मियुनि खे बहाल करे शहरनि जे नौजवाननि खे हिकु सुठो माहौल मुहैया कयो वञे। शहरनि खे पिणु बैडमिंटन जे थींदड़ टूर्नामेंट में शरीक थियण जी अपील कई आहे, जीअं ॿियनि शहरनि खां ईंदड़ टीमुनि जी हौसला अफ़ज़ाई थी।